मूंखे पक आहे त हू आहे त हाणे छा थींदो? आज़ाद कराइण जी का ॿी वाट ॻोल्हींदा। त पोइ केरु आहे या तव्हां भाइरनि मां के हिक खे मारी? तो चयो आहे उहो मां तोखे करे ई ॼाण असांजी सोच खां जान जे लाइ तोखे मौत जे मुंहुं न मोकिलींदा। विच में अची हिन मसइले खे हल कंदो। तूं मोबाइल में भर ले, इहो तुंहिंजो ईमान आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलो। हाणे सोडल वॾी चालाकी सां ककर जी भेण कूंज खे अहिड़ो वरगलाईंदो, उन खे चवंदो त मां मंसूर खान वटि वञा थो, अगरि तोखे गॾु वठी वेंदो हुअमि त माण्हू ॾिसी वठंदा तूं मारी वेंदीअ। हाणे का अहिड़ी शइ सबूत ॾे त मां वञी मंसूर खान खे ॾेखारियां जीअं हू मुंहिंजे मथां एतबार करे ऐं तोखे वठी वञे। ऐं हू चवंदी ठीकु आहे, तूं मोबाइल में रिकॉर्ड कर जेको कुझु तूं चवें थो मां इहो चवां थी, तूं फ़ोन में रिकॉर्ड करे वठि, इहो वञी उन्हनि खे ॾेखार, पोइ तुंहिंजो ईमान आहे मूंखे टके न विकिणी या मूंसां धोखो करी। होॾो राज़न ककर वारा सलाह कंदा त आलम खे छॾाइण जे लाइ हाणे हू कहिड़ो क़दम खणंदा। पुलिस जो क़दम हू न खणंदा, पुलिस शाहनवाज़ खान सां ॿधल आहे, बाक़ी कोई ॿियो तरीक़ो ॻोल्हींदा। ॿियो तरीक़ो इहो ई आहे हिननि जी भेण वारो। ऐं सोडल पंहिंजे सोटनि खे फ़िलहालु त न ॿुधाईंदो मां हीउ क़दम खणण वारो आहियां, ऐं उन्हनि खे चवंदो हलूं था, इहो मसइलो को न को त हल कराईंदो, राज़न वारनि सां मिलूं था, ॾिसूं हू कहिड़ी डिमांड था रखनि। जीअं राज़न वारनि सां हीअ मिलंदा, राज़न वारा पहिरियों ई चवंदा तव्हां साईं जेको गुलपरी पुॼाए वञो, तव्हां आलम खे वठी वञो। सोडल चवंदो थधा थी वियो थधा, हाणे जेका शइ मां तव्हांखे ॾेखारण वारो आहियां पहिरियां इहा ॾिसो, पोइ तव्हां डिमांड कयो। जॾहिं हू हिननि जी ककर जी भेण जी वीडियो ॾेखारींदो, रिकॉर्डिंग ॾेखारींदो, हुननि जे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वेंदी। चवंदो हाणे अञा गुलपरी तव्हांखे ॾियूं, गुलपरी जो निकाह बि ककर खे छॾिणो पवंदो, आलम बि असांजे हवाले करिणो पवंदो, पोइ तव्हांखे तव्हांजी भेण मिलंदी। इन ते ॿई धुरियूं छितियूं थियूं पवंदियूं ऐं मुराद कावड़जी वेंदो, नंग तूं न खणे हा परायो। सोडल चवंदो मां नंग खयो न आहे, हू भॼी आई, मूंखां पनाह वरिती हुयनि।